नाज़िन सिंध काबीना सिंध सीड कारपोरेशन के पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप तहत हलाइण जो फ़ैसिलो कयो आहे। कारपोरेशन में थियल बद इंतजामी जो तयन करण लाइ कमेटी जोड़ी वई आहे। सिंध काबीना के इजलास में कारपोरेशन जो MD खानगी शोबे में आणण जी भी तजवीज़ आई आहे। काबीना के ज़राअत खाते ब्रीफिंग ॾिनी आहे त इदारे मथां लगभग 16 करोड़ रुपया रहतू आहिनि, जॾहिं त इदारे जी 6000 एकड़ ज़मीन आहे। पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप तहत तहक़ीक़ करे नवां ॿिज तैयार करे सघजनि था। बद इंतजामी के ज़िम्मेवारनि जो तयन करण लाइ सकाफ़त, ज़राअत ऐं रेवेन्यू के वज़ीरनि समेत खजाने वारे सेक्रेटरी के बदल कमेटी क़ाइम कई वई आहे, जेका जांच करे हुकूमत के सिफारिशूं पेश कंदी। काबीना चीफ सेक्रेटरी के हिदायत कई आहे त सूबे में माली बहरान जो शिकार इदारनि बाबत मुकम्मल ब्रीफिंग जल्द ॾिनी वञे। नाज़िन अहम ख़बर एक दफ़ो इह रवां के अपडेट करे रहिया आहियूं त सिंध काबीना सिंध सीड कारपोरेशन के पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप तहत हलाइण जो फ़ैसिलो कयो आहे। कारपोरेशन में थियल बद इंतजामी जो तयन करण लाइ भी कमेटी जोड़ी वई आहे। सिंध काबीना के इजलास में कारपोरेशन जो MD खानगी शोबे में आणण जी भी तजवीज़ आई आहे। काबीना के ज़राअत खाते ब्रीफिंग ॾिनी आहे त इदारे मथां लगभग 16 करोड़ रुपया रहतू आहिनि, जॾहिं त इदारे जी 6000 एकड़ ज़मीन आहे। पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप तहत तहक़ीक़ करे नवां ॿिज तैयार करे सघजनि था। बद इंतजामी के ज़िम्मेवारनि जो तयन करण लाइ सकाफ़त, ज़राअत ऐं रेवेन्यू के वज़ीरनि समेत खजाने वारे सेक्रेटरी के बदल कमेटी क़ाइम कई वई आहे, जेका जांच करे हुकूमत के सिफारिशूं पेश कंदी। काबीना चीफ सेक्रेटरी के हिदायत कई आहे त सूबे में माली बहरान जो शिकार इदारनि बाबत मुकम्मल ब्रीफिंग जल्द ॾिनी वञे।